अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। हाणे असां हिन खां अॻु में पढ़ीसूं हक़ीक़त मुहम्मदी वारी नज़्म हज़रत मखदूम अब्दुर्रहीम ग्रोड़ी साहिबु रहमतुल्लाह अलैह जी। हाणे इन साॻी किताब में जेको डॉक्टर अल्लामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे साहिबु रखियो आहे, जोड़ियो आहे, उन मंझि आहे दर बयान बिस्मिल माना बिस्मिल्लाहिर रहमान रहीम ऐं सूरत फातिहा उनजो तर्जुमो, उनजो तफ़सीर आहे। हाणे हीअ साईं मोहम्मद हाशिम ठठवी साहिब खां पोइ जो आहे ऐं साईं मोहम्मद हाशिम साहिब जो बि मुख़्तसिर तफ़सीर आहे नज़्म मंझि, पर उहो ॼण माठीरो पाणी आहे, सवलो सो सिधो, पर हीअ जेको आहे सो बहार मौजुनि हणण वारो आहे, जो जंहिंमें तेज़ी आहे, तिखाई आहे, जंहिंमें जज़्बो आहे ऐं इश्क़ आहे, वॾी ॻाल्हि आहे। सो हिन जो नमूनो अंदाज़ ॿियो आहे साईं जो। हाणे हिते पढ़ूं था इनशा अल्लाह आमीन। जेके सम्झ में ईंदी ॻाल्हि सभु सम्झाईंदा वेंदासूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। पहिरीं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ूं, हलो फातिहा सूरत पढ़ूं था पूरी, उन खां पोइ तफ़सीर था पढ़ूं हुनजो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्रहमानिर रहीम। मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين। हाणे आहे सुफ़े 88 खां वठी 127 सुफ़े ताईं जेको किताबु छपियो आहे पंहिंजो, हुन मंझि 40 सुफ़ा आहिनि ऐं 476 सिटूं शायदि आहिनि, उहे जेके मूं ॻणण जी कोशिशि कई आहे एतिरियूं आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सारा साहिब खे खिजे जो आलिम कुल इल्मन, या आलिम कुल इल्मन, सभ की ॼाणे मूंदणी बख़्शे इल्म बंदन। मुकाई फ़ुरक़ान खे, मुकाई माना मोकिलियईं, मुकाई फ़ुरक़ान खे, फ़ुरक़ान क़ुर जो नालो आहे। मुकाई फ़ुरक़ान खे जो जामियो किताबनि, जामियो किताबनि माना त जेके तौरात इंजील ज़बूर में जेकी कुझु आहे सो सभु क़ुर में आहे। हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु फरमायो त जेको सभिनी अॻियनि किताबनि में आहे सो सभु क़ुर में आहे, जेको क़ुर में आहे सो सूरत फातिहा में आहे, जेको सूरत फातिहा में आहे सो जो बिस्मिल्लाह में आहे, जेको बिस्मिल्लाह में आहे सो ॿिए में आहे, जेको ॿिए में आहे सो ॿिए जे नुक़्ते में आहे। हाणे इहो वञी थियो एटमिक सम्झो एक्सप्लेनेशन ऑफ सूरत फातिहा। मुकाई फ़ुरक़ान खे जो जामियो किताबनि, सलवातूं सरवरो ते जो जोहर जहाननि, आल असाबी तंहिं संदा दुआ ॾेह धणियनि, दुआ माना चूंडिया विया, मुस्तफ़ा अस्तफ़ा, ॾेह धणियनि, ॾेह यानी अलाह सुब्हानो ताला चूंडिया जेके असाब सॻोरा मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथियारी हुन जे लाइ चूंडियाई। ईअं कोन त को ओफटू अची वियो आहे हिन पासे खां हुन पासे खां, अलाह सुब्हानो ताला हिन सभिनी खे चूंडियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत जे लाइ, हुनजे कंपेनियनशिप लाइ, अज़रूअत वक़रूअत सभ्यहू, अज़रू हुनजी मदद जे लाइ, हुनजी नुसरत जे लाइ, हुनजे मदद जे लाइ अलाह ताला दुआ माना चूंडिया विया, अलाह ताला पाण चूंडियो इन सभिनी असाबनि सॻोरनि खे। इन करे असाबनि ते एतिराज़ करण वारा माण्हू जेके आहिनि से मुंधल आहिनि, उन्हनि खे खपे त अलाह असाबनि जी हैसियत सुञाणनि। आल असाबी तंहिं संदा दुआ ॾे धणियनि, आयतूं क़ुर जूं सयूं से सम्झनि, सयूं सम्झ ॾियो यानी सही उहे इन्हनि सम्झूं ते फ़हम मंझि फ़ुरक़ान जे हक़ीक़त हलनि, इमाम ॼाणनि उनखे पुठीअ तंहिं लॻनि।
पाण न थियनि इमाम से जीअं के अॿुध कनि अॿुध माना ॿुध खां सवाइ जंहिंखे ॿुध न हुजे यानी जंहिंखे अकुलु न हुजे साञे सम्झ न हुजे ॿुध धर्म जेको आहे ॿुध में माना ई आहे यानी सम्झ यानी अकुलु फम ॿुध ॿुध माना अकुलु पाण न थियनि इमाम से जीअं के अॿुध कनि वल क़ुरान इमामी क़ुरान मुंहिंजो इमाम आहे लवा जेको झंडो हूंदो क़ुरान वारनि जो हशर जे ॾींहुं वल क़ुरान इमामी चवनि चित न कनि सम्झनि नथा चवनि था या चवणु चित न कनि ॿई पढ़ी सघे थो चवनि था ईअं पर पंहिंजो उनखे सम्झनि कोन था यानी लफ़्ज़ वात मां ज़ुबान मां निकिरनि था पर मफ़हूम दिलि में सम्झ में नथो अचे ॿी पढ़णी आहे त चवणु यानी इहो जेको क़ुर जो इमाम ई आहे उहो जेको कौल आहे हज़रत रसूल पाक सलाहु सम्झो या कंहिंजो त उहो चवणु जेको आहे सो सम्झ में नथो अचे हिनखे वल क़ुरान इमामी من قبله किताब मूसा इमाम रहमतन जो सूरत अहक़ाफ़ में वल क़ुरान इमामी चवनि चित न कनि चवनि चित न कनि दिलि में नथा कनि मथे परूड़ पंहिंजे आयतूं उभियारीन यानी पंहिंजे सम्झ मुताबिक़ माना था कनि पंहिंजो आयतुनि जी जेका अलाह ताला माना कई आहे रसूल पाक जेका साहबनि सगोरनि माना कई उहा छुटी ऐं पाण माना विंगो न विञाइनि पंहिंजो टेड़ जेको अथनि जेको ख़राबी अथनि पंहिंजे दिलि में टेड़ उहो पंहिंजो नथा विञाइनि उहो नथा सही कनि ऐं पंहिंजो ऐं वहीअ मुंहिंजा विंग कढनि था त के त अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा त वही अमानत में ख़यानत कई ऐं फलाणे जे बदिरां वञी फलाणे खे क़ुर वञी ॾिनई ऐं उनखे वञी इमाम कयईं उनखे वञी नबी कयईं त अहिड़ा क़िस्म जा माण्हू बि आहिनि विंग न विञाइनि पंहिंजो था वही विंग कढनि तिरकनि अंधिए अखिए न मंझि ॻोठ घिड़नि या ॻोठ या खोट घिड़नि न तिरकनि अंधिए अखिए त मंझि ॻोठ घिड़नि हाणे सुणियो मोमिना हीअं जन कननि हीअं जे कननि सां ॿुधो जेका आऊं थो तशरीह करियां साईं अब्दुल गोड़ी साहिब थो फरमाए त हाणे जेका आऊं तशरीह थो करियां सा ॿुधो बाक़ी जेके ॿियूं तशरीहूं कनि था उहा जेका सा ठहियल जेका पंहिंजी घड़ियल त माओ कुल क़ुरान फातिहा सूर चवनि फातिहा सूर जेका आहे सॼे क़ुर जी माउ उमुल क़ुरान आयो आहे ॿियो सभु क़ुर ते सूर जे माना मंझि ॿुझनि सॼो क़ुर जेको आहे सो माना उन टिनि यानी इन जेके 7 आयतूं आहिनि फातिहा जूं उन जा 3 हिसा आहिनि पहिरीं पंहिंजी अलाह ताला जी मुनाजात आहे अलाह ताला जी तारीफ़ आहे उन खां पोइ वाइदो आहे मिसाक आहे इहा खना ॿुधो इहा कनस्तईन उन खां पोइ एदन सात अलसरात उन जी ॻाल्हि आहे ऐं उन में कहिड़ा माण्हू जिन ते तो नियामत कई उन्हनि जो ज़िक्र आहे कहिड़ा माण्हू जिन ते तो ग़ज़ब कयो ऐं भुल थी उन्हनि जो ज़िक्र आहे सॼो क़ुर ॼण इहे सभु शयूं आहिनि 3 या 7 या जेतिरियूं बि चइजनि जिन खे आख़िरत जी ॻाल्हि आहे उन में इहा खना ॿुधो इहा कनस्तईन एदन सरातल मुस्तक़ीम सरातल लज़ीन मालिक यौमुद्दीन सभु ॻाल्हियूं बास बादल मौत जेके बि क़ुर मतिलबु सॼो क़ुर जो मफ़हूम इन सूरत में अची वियो ॿियो सभु क़ुर ते सूर जे माना मंझि ॿुझनि सूर माना सूरत जन परूड़ियो तंहिं सूरत खे कर सभु परूड़ियो अथनि जंहिंखे
सूरत फ़ातिहा सम्झ में चङी तरह अची वई। हाणे मौलाना अबुल कलाम आज़ाद साहिबु सूरत फ़ातिहा ते लिखियो आहे उमुल किताबु लिखियो अथसि, पर पोइ उहो वरी थोरो वाबी नमूनो कुझु ॿिए नमूने जो किताबु आहे, उन में के ख़राबियूं करे छॾियूं अथसि, पर पोइ उहो ॼण हिकिड़ो एंथ्रोपोलॉजिकल पर्सपेक्टिव खां मॉडर्न नमूने सां उहो लिखियो वियो आहे। माण्हू उहो पढ़नि था, अलहमदिल्ला सुठी शइ आहे, पर उन में के विधियूं अथसि ख़राबियूं, जंहिंजे करे पोइ वरी ख़राबी घणी वधी वई आहे। जन परूड़ो तंहिं सूर खे कर सभु पुरूड़ियो तन कर माना त जेकॾहिं कुल्हू अलाह पिणु माउ थियो। कुल्हू अलाह जेको आहे सो ॿिए क़िस्म ॿी सूरत आहे जेका मां इन करे टियों हिसो आहे क़ुर जो उहो। कुल्हू अलाह पिणु माउ थियो मथे कनि कौलनि के रसूल पाक साहिब जा कौल बयानु था कनि, जंहिंमें ईअं तॾहिं माना तन सूरनि जी, त इन्हनि ॿिन्ही सूरनि जी नी ॿी सूरत कौसर जी सूरत कुल्हू अलाह जी माना कई अथसि साईं। तॾहिं माना तन सूरनि जी मरजा सभई सिखनि, मरजा माना भले त सिखनि, मरजा भले ॼाण त सिखनि, ईअं मतिलबु आहे। तॾहिं माना तन सूरनि जी मरजा सभई सिखनि, सभिनी खे सिखणु घुरिजे असांखे। हासिल कुल क़ुर जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना, बसि ॻाल्हि अचे थो वञे थो जेका आउं चवणु चाहियां थो सा चवे पियो पाण ई। हासिल कुल क़ुर जो ॻाल्हियूं टे ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ियूं आहिनि उहे? हेक वसफ़ वाहिद जी जो आगो आलमन, हिकिड़ी पहिरीं वासफ़, ॿी नेकी तनी तालिबे मदी पुठियरनि, ॿी नेकी तालिबनि जी जेके ऐं ॿिया ख़राबी जेके पुठी ॾेई क़ुर खे वञनि था उनखे मदी पुठियरनि। हिन रज़ाई रातूं हुए ॾमर ॾुख पसंदि, हिन माना हीअ जेके रज़ा ऐं रातूं आहिनि जेके अनअमत अलैहिम जी माना, ऐं पंहिंजो ॾमर ऐं ॾुख ॾिसनि उहे जेके पंहिंजो ग़ैर मग़दूब अलैहिम वलद्दालिन। तीअं आहे पछर वाठ जी रस्तो इहदिन सिरातल, ॿिन्ही फरीक़नि जी जेका वाट इहदिन सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैर मग़दूब अलैहिम वलद्दालिन। ग़फ़लत ज़ुल्म कूड़ियूं कारणु पुठियरनि पोयनि पेर हलण वारनि जूं, मुहबत अदुल सचियूं आहे सीर सचनि, हिन टिनि मसालनि रे क़ुर ॿियो कीन कहनि। आख़िरत आहे पंहिंजो तौहीद आहे, रिसालत आहे पंहिंजो, ऐं टे शयूं आहिनि। ऐं हिननि टिनी मसइलनि खां सवाइ ज़ुल्म ऐं ग़फ़लत ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं इहे जेके आहिनि उहे पुठी ॾेई क़ुर खे था वञनि, उन्हनि जे मुतलिक़ ऐं जेके मुहबत ऐं अदल ऐं सच वारा आहिनि जेके क़ुर ते हलनि था, उहे सचो सीर उहो ॿिए क़िस्म यानी ॿिन्ही क़िस्मनि जे माण्हुनि जी जो ज़िक्र आहे हिन क़ुर में। हिन टिनि मसालनि रे क़ुर में ॿियो की न कहनि, कहनि माना चवनि था, ॿियो नथा चवनि, यानी सभु चवंदा बसि इहे ई टे शयूं आहिनि, रिसालत नबूअत सम्झो बस बादल मौत, ऐं रिसालत ऐं क़ुर तौहीद, ऐं जेके चङा माण्हू ऐं क़ुर ते हलंदे सिरातुल मुस्तक़ीम वारा ऐं नेमत वारा ऐं जेके ग़दब वारा ऐं दलाल वारा मुंझियल ऐं भुलियल, इन जी ॻाल्हि आहे बसि। नेकी बदी वसफ़ सुणी मन मुहबत जागे मन, हाणे उभियारे वाट ते जा पहुचाए पिरियनि, हाणे तफ़सीर तंहिं सूर जो मरजा सभु सुननि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना। हाणे तेसिताईं मुख़्तसिर करे वियो। हाणे इहो तरीक़ो हुयो अॻे आलिमनि जो त पहिरियां ई मुख़्तसिर इंट्रोडक्शन कंदा, उनखां पोइ उनजी वरी वज़ाहत कंदा। हाणे मुख़्तसिर करे छॾी छा मज़मून आहे ऐं सॼी क़ुर जो सॼी हिन सूरत जो मज़मून छा आहे, हाणे तफ़सीर थो करे। हाणे तफ़सीर खे जल्द जो पेर पंहिंजो घणा 400 घणियूं सिटूं ॿुधायो अथव।
बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे पहिरीं तां शुरू थो करे। पहिरीं माना बिस्मिल्लाह जी, अंदरि रूह रखनि, आए माओ अलहम्द जी आयत इहा लिखनि, इल्म मरोई उन में जेके के सम्झनि, इस्म साणु अलाह जे पैदा थोक थियनि। बिस्मिल्लाह जो इस्म कंहिंजो रुगो अलाह जो इस्म आहे, ॿियो कहिड़ो इस्म आहे? इल्म मिड़ोई उन में जेके की सम्झनि, इस्म साणु अलाह जे पैदा थोक। सभु शयूं इस्म यानी कुन फैकुन इस्म अलाह जे सां सभु शयूं पैदा थियनि। अबूं उन जे इस्म सी जेकी अंदरि तन, जेकी बि उभनि में आसमाननि में, बूं माना ज़मीन ऐं उभ माना आसमान। अबूं उन जे इस्म सी जेकी अंदरि तन, उन्हनि में अभनि में आसमान में जेकी कुझु आहे उनजे विच में आहे, जेको उन खां ॿाहिरि आहे। इस्म रे अलाह जे सबो की न कहनि, सभई जेके आहे ॿियो कुझु बि नथा चवनि इन इस्म अलाह जेका। नूर धारा नाहे की जलवो जहाननि, मोह कारायूं कीन जूं लाथियूं लुत्फ़ पिरियनि। कीन जेका हुई सा काराण हुई ऐं गूंदा हुई ॼण। कीन जेको मतिलबु कुझु बि कोन हो, देयर वॉज नथिंग, नथिंगनेस मान वॉइड, VOID वॉइड माना नथिंगनेस। उहा जेका हुई त उहा कारी हुई, त मोह कारायूं कीन जूं लाथियूं लुत्फ़ पिरियनि, प्रियनि जे लुत्फ़ सां इहो सोझरो थियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़लकियईं, सॼे जहान खे ख़लकियईं। के हो सबर संगरे मरथियो मेयनि, के हो माना कहिड़ो, सबर संगरे संग खां सवा सबर कहिड़ो आहे। मरथियो मेयनि, मरथियो मरणु, मेयनि खिखियूं खारियूं, मेयनि मां मुहाणी जूं, मरथियो मरतबो, खिखियूं खारियूं ख़ान रे खियो क़दुरु लहनि। खिखी खारी खणी वञिबी त को ख़ान ई वठंदो, ॿियो ग़रीब माण्हू वठी कोन सघंदो। ख़ान खे पेश कबी त उहो वठंदो, पंहिंजो ॿाम तमाची वठंदो त पोइ वरी मान बि थींदो। खिखियूं खारियूं ख़ान रे खियो क़दुरु लहनि, नूरी जेका असां कहिड़ी हैसियत आहे हुनजी सवाइ ॼाम तमाची जेकॾहिं न हुजे। खिखियूं खारियूं ख़ान रे खियो क़दुरु लहनि, चौॾिस बूह चंदन जी सुराई सभनि। अल्लाह नूर समावाति वल अर्द, इहा आयत आहे सूरत नूर जी 35 नंबर आयत। अल्लाह नूर समावाति वल अर्द सुरहो इस्म संदुन, इस्म सुरहाई आलमे मान मखलूकनि, वहू अला कुल शयुन शहीद, हू सभु कंहिं शइ ते शाहिद आहे। ॾोरींदड़ ॾिसनि, जेके ॾोरींदा से ॾिसंदा, जेको न ॾोरींदो सो छा ॾिसंदो। वहू माकुम ऐनमा कुंतुम, हू तव्हां सां गॾु आहे जिते बि तव्हीं आहियो। वहू माकुम ऐनमा कुंतुम, दिलासो दोस्तनि, इहो दिलासो आहे दोस्तनि खे त तव्हां घबरायो न, आउं तव्हां सां गॾु आहियां। माना अस्मा व अरा ऐं वहू माकुम ऐनमा कुंतुम, जिते बि आहियो आउं तव्हां सां गॾु आहियां। आहियो ई न असांजे अखियुनि जे अॻियां आहियो। ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह, जेॾां बि तव्हां मुहर कंदो होॾां अलाह जो चहिरो मुबारक ॾिसंदो। ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह, आशिक़ ईदूं कनि। हाणे चए थो अर्रहमान रहीम जी माना छा आहे। अर्रहमान रहीम अॻिते थी अचे ॻाल्हि। अर्रहमान रहीम, हू आहे रहमान कुल जो, रहीम कारण किन। रहमान सभिनी जो, काफ़िरनि जो, मुस्लमाननि जो, मोमिननि जो, सभिनी जो। रहीम कन जे लाइ, यानी रहीम मोमिननि जे लाइ आख़िरत में।
हू आहे रहमान कुल जो रहीम कारण कनि जे लाइ सभिनी जे लाइ न सभिनी ख़लके रिज़्क ॾे सभिनी खे ख़लके थो काफ़र खे मोमिन खे गॾ खे घोड़े खे गाबे खे सभु जहवारनि खे सभिनी खे ख़लके ऐं रिज़्क बि सभिनी खे ॾिए हादी कारण किन हिदायत कंहिंखे थो सभु कंहिंखे हिदायत नसीब नथी थिए जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए हिदायत ॿियनि हिदायत न करे मगर ॾेरनि ॿियनि खे जंहिंखे हिदायत नथो करे अलाह ताला ख़लकियोसि तग़ाबनि में फरमाईं त काफ़र ऐं मोमिन करे ख़लकियईं ऐं जेके काफ़र आहिनि तिन खे ॼेरे में यानी बाहि में दोज़ख जी जहन्नम में विझंदो जंहिंखे हिदायत न ॾिनाई तिन खे जहन्नम में विझण जे लाइ ठाहियो जोड़ियो ई अथसि हिन लाइ ॿियनि हिदायत न करे मगर ॼेरनि जे हवाले करे यानी बाहि जे दोज़ख जे हवाले करे ला यदीम तरीक़नि इला तरीक़ जहन्नम उन्हनि खे नथो का हिदायत करे सवाइ जहन्नम जे तरीक़े जी जहन्नम जे तरीक़े जी हिदायत करे थो यानी उहो सवलो थो थियो वणकूं गॾु खिजनि वणकूं गॾु खिजनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जी माना करे थो सारा सभु अलाह खे जो मालिक मख़लूकनि थोरे नंढा जीअं महा माना मच्छरनि वांगुरु त नंढी शइ मच्छर खां बि नंढी थोरे नंढा जीअं महा के वॾा जीअं अबन आसमान खां वॾियूं शयूं अहिड़ियूं बि अलाह ख़लके थो हू बि महा मच्छर खां बि नंढो थींदो आहे जेको जानवरनि खे वठंदो आहे आलम कढिया कीन मजा कीन माना नथिंग वॉइड मज़ा नथिंगनेस मज़ा आलम सभु जहान कढियाईं ठाहियईं जोड़ियईं कीन मज़ा नथिंगनेस मज़ा वॉइड मज़ा कादिर कुदरतुनि पंहिंजे कुदरत सां आहिनि आगे हथ में वागूं अथनि सभिनी जूं वागूं उनजे हथ में आहे वाघ धणी वार ऐं का पाण वहिणी वाघ धणी तुंहिंजे वस आहिनि आगे हथ में वागूं अथनि सभिनी इख़्तियार में उनजे सभु हमेशह हलनि ववल काहिर फ़ौक़ इबादिही पंहिंजे ॿारनि ते काहिर आहे ग़ालिब आहे उहो सभु को मतिलबु त उनजे हुक्म में सभु शइ आहे ववल काहिर फ़ौक़ इबादिही गोला वस आगन गोलो माना ग़ुलाम बानू जेको आहे सो पंहिंजे मालिक आगो माना आका फ़ारसी में चवनि आका पंहिंजे आगा खे आका चवनि आगा चवनि गोला वस आगन गोला बाना अलाह जे वस में पंहिंजे मालिक जे वस में तनी खे तरबियत करे मिसल शागिर्दनि खे जीअं तरबियत कबी आहे तीअं पंहिंजे गोलनि खे पंहिंजे ॿारनि खे जेके ॿारहां मोचारा हूंदा जेके चूंडियाई बानू करे तन जी तरबियत पाण कंदो अलाह ताला जेकी पाढ़े तन खे पाढ़े पढ़ाए जेकी पाढ़े तन खे सोई सबक़ु पढ़नि जेके अहिड़े रुतबे वारा आहिनि सो उहो पढ़ंदा जेको अलाह ताला पढ़ाइनि थो ॿियो वरी पोइ विच में फिरतियूं वणंदो चवंदो आउं इहो कोन्ह पढ़ंदुसि आउं हीअं पढ़ंदुसि ऐं हीअं कोन्ह पढ़ंदुसि आउं हीअं पढ़ंदुसि ऐं हीअ माना कोन्ह कढंदुसि हूअ कढंदुसि तूं पंहिंजी माना कढ पोइ हाणे हल मुंहिंजा साईं आगे इंडिया कढिया उन ते अखर लिखनि इंडिया कढिबा पंहिंजो उस्तादु लिखंदो आहे टुका ॾेई या कुझु नमूने सां पोइ उनजे मथां वरी पोइ शागिर्दु पहिरीं लिखंदो आहे लिखणु सिखंदो आहे त इंडिया उनखे चइबो आगे इंडिया कढिया उन ते अखर लिखनि कुलई सीबना इल्ला मा कतब अल्लाहु लना कुलई युसीबना चओ त असां ते कुझु न आहे लिखियलु सवाइ असांजे नसीब में ॿियो कुझु न आहे सवाइ उन जी जेको अलाह ताला लिखी छॾियो आहे असांजे क़िस्मत में कुलई युसीबना असां ते न ईंदो असांजे मथां का बि मुसीबत न ईंदी सवाइ उन जी जेका अलाह ताला लिखी छॾी आहे कुलई युसीबना इल्ला मा कतब अल्लाहु लना जेका अलाह ताला लिखी आहे असां ईंदी
हज़रत हुसैन रज़ी अलाह ताला जो फर्ज़ंद साईं सज्जाद खां ईअं पुछऊं इहो पुछईं इहो चयईं जवाबु ॾिनईं कुलई युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना पासे लिख न पवनि लिख ज़रो बि पासे न थिए जेको लिखियो आहे लिखे मज़ा लिख ज़रो ज़ाया न थिए पासे लिख न पवनि लिख ज़रो बि पर न पवनि वमा कान लहुमुल ख़ैरत हुन में जेकॾहिं का चङाई हूंदी परवर पुठि हलनि परवर जी ॻाल्हि जे पोयां नथा सारा साहिब खे किजे सारा नाहे बंदनि वसमावात मुतवियातुन बियमीनी अलाह ताला जे हथ जी मझ हीअं आसमान ज़मीन मुतवियातुन बियमीनी गोला वसिया गन साॻियो लफ़्ज़ जेको अॻु में हो गोला जेके बाना जेके आहिनि अलाह बान मालिक जे हथ में हूंदा हमदो हातिम खे किजे ॾोया ॾातिम चवनि ॾोही विराए थी हातिम जी देॻ हातिम ताई जेको आहे हुनजी देॻ आहे त हातिम जी तारीफ़ कबी या ॾोही जी तारीफ़ कहिड़ी कबी ॾोया ॾातिम चवनि ॾात जेका त ॾोहीअ खे कोन्हे हातिम खे आहे तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वाहिद वॾो बुझनि बरकत आहे अलाह ताला जे बादशाह तबारकल्लज़ी बियदिल मुल्क जंहिंजे हथ में बादशाह आहे वाहिद वॾो बुझनि या सूरत आहे तबारकल्लज़ी बियदिल पंहिंजी 67 आयत सूरत क़ुर जी मुल्क सूरत मुल्क मिलियो जंहिं हथ में वर तंहिंसी लऊं लाइन मुल्क जंहिंजी बादशाह जंहिंजी आहे उन सां लऊं लाइ बि उन सां मोहबत कबी उन सां इश्क कबो ॿिए कंहिंसां कहिड़ो इश्क संगारनि सी संग किजे आकिल ईअं चवनि सुठनि माण्हुनि सां संग कजे दोस्ती तालुक़ु रिश्तो जेको बि कजे सो सुठनि भलनि भलारनि सां कजे बुछड़नि सां कबो त कीअं कमु हलंदो संगारनि सी संग किजे आकिल ईअं चवनि वाहिद जहिड़ो वहियूं किथे कोन लहनि वहियूं वीचारो दोस्त सां जो वहियूं आहे वहियूं माना सुखियो सताबो पंहिंजो सखी वग़ैरह जी माना में वहियूं वाहिद जहिड़ो वहियूं जवाद अलाह ताला जवाद आहे वहियूं आहे माना सुखियो आहे सताबियो ख़ज़ाननि जो मालिक आहे सभु माना इन में वाहिद जहिड़ो वहियूं किथे कोन लहनि ॿिया सभु ॻोल्हा तंहिंसंदा दुनिया ॻोल्ही चवनि हाणे इन खां पोइ बात आहे पंहिंजो सिटूं फरमाए थो साहू धारा संग करणु साहू सुखियो सताबो सुख साहू इहो साॻी सखावत जवाद जी माना में साहू धारा साहु जेको आहे माना सुखियो आहे सताबो आहे आसूदो आहे सुठो जवाद आहे सखी आहे हातिम आहे इहे पर अकाजनि जेकॾहिं संग कबो वञी इहो ख़राबु काज आहे ख़राबु तरीक़ो आहे काज जेको फंक्शन कबी आहे हुनखे काज चइबो आहे अकाज माना ख़राबु काज हीअ पर अकाजनि जेके ख़राबु काज करण वारा वञी साहु खां सवाइ वञी बखीलनि सां दोस्ती रखंदा वञी बुछड़नि माण्हू सां संग मिटी कंदा हाणे ख़बर पई आहे हिकिड़ी त फलाणे माण्हू जेको आहे सो फलाणनि माण्हुनि खे वञी पंहिंजी भेण ॾिनी आहे या पंहिंजी शादी था कराइनि वग़ैरह हाणे ॻाल्हि हले पई ऐं नाला नथो खणा अलाह मग़फ़रत करे बख़्श करे सभिनी खे असांखे बि ऐं उन्हनि खे बि वाहिद आजो वहियूं वर संग वाहिद सी कनि गोलो वफ़ा न करे बुखिया बार थियनि संग सुरहो रब जो ॿिया संग सूर थियनि अलाह मसल ॿिया सभु संग सूर थियनि माना तकलीफ़ वारा जंहिंसां तालुक़ु रखिबो अलाह खां सवाइ उहो ज़रूरु तकलीफ़ ॾींदो अलाह सां संग रखिबो अलाह सां दोस्ती रखिबी अलाह सां तालुक़ु रखिबो त उहो तकलीफ़ कोन ॾींदो वेंदे माउ पीउ ज़ाल औलाद जेको आहे अलाह
ताला सूरत तग़ाबुन चयो कि या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमिल अमवालिकुम इन्नमिल मिन औलादिकुम व अज़वाजिकुम छा पंहिंजो फितनत बि चयईं ऐं ॿियो जो तव्हांजा दुश्मन अदुवुल लकुम चई त ॿिया संग सूर आहिनि सभु जेका बि संग कबो अलाह खां सवाइ सभु तकलीफ़ वारो रसूल खां सवाइ ॿियो सभु संग सुर हो रब जो संग सुर हो रब जो ॿिया संग सूर थियनि सारा संग साहिब जो ॿियनू हथ धोपनि हमदुलिल्लाह हिक हक़ खे जो ख़ालिक कुल ख़ल्क़नि ख़ालिक ॾिनियूं ख़ूबियूं मिलनी मख़लूकनि जे साराइजे मख़लूक खे त उहो सारा रब सम्झनि हाणे हिते असीं वक़फ़ो था करियूं 80 सिटूं थी वियूं आहिनि अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अहल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमुर राहिमीन वल्हम्दुलिल्लाह।